फैसलो फोती एजाज अहमद वलद निहाल खान शेख ऐं ज़ख्मी मोहम्मद सुलेमान वलद हबीबुल्लाह खोसो बाबत। फिरादी धुरे मोहम्मद यूसुफ शेख बदरुद्दीन शेख ऐं जवाबदार धुरे आमिर वलद गुल हसन बाचकानी अमजद अली वलद गुल हसन बाचकानीअ जे विच में थियो। ज़ख्मी मोहम्मद सुलेमान वलद हबीबुल्लाह खोसो। ॿिन्हिनि धुरनि जो फ़ैसिलो मोहतरम जनाब इम्तियाज़ अहमद शेख साहब जी सरपंच में थियो, जंहिंमें नेकमत जनाब मीर शबीर अली खान बिजारानी साहब MNA ऐं जनाब मोहम्मद अली शेख साहब, जनाब कुर्बान अली मलाणो वकील साहब ऐं डॉक्टर मुश्ताक अहमद बाचकानी साहब, मीर निसार खान खोसो, हाजी अब्दुल गफ़ार शेख साहब ऐं ॿिया शरीक थिया। फ़ैसिले मुताबिक़ जवाबदार धुर जे डॉक्टर मुश्ताक अहमद बाचकानी ॾोह क़बूल कयो त बराबरि इहो खून ऐं ज़ख्मी असांजी धुर कयो आहे। उन्हीअ फौती जो बि कार जो ऐं ॿियो जेको नुक़सानु थियो हुयो, जेका वज़ाहत कजे थी, हिकिड़ी टूटी कार हुई, उन जे मथां गोलियूं लॻियूं हुयूं, जेका नई कार हुई उहा बि नुक़सान जे करे अधु थी वई। जेको कोर्ट में ख़र्चु कयो हुयो फौती धुर ऐं ज़ख्मी जेको हुयो उन धुर अस्पताल में ख़र्चु कयो हुयो। ज़ख्मीअ खे 4 गोलियूं लॻियूं हुयूं। उन्हनि खे जनाब मोहतरम इम्तियाज़ अहमद शेख साहब जन गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे कानून मुताबिक़ हिकिड़ो मिसाली फ़ैसिलो करे हिन रीति फतवा ॾिनी आहे। जीअं त पाकिस्तान गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे कानून मुताबिक़ दियत फौतीअ जो जेको एवज़ मुक़ररु थियो आहे उहो 30,600 ग्राम चांदी, जंहिंजी रक़म हिन वक़्तु 98,28,670 रुपया फौतीअ जी थी आहे, जेका अमजद अली बाचकानी ऐं उनजे ॿिए भाउ ते रखी वई आहे, आमिर ते। ज़ख्मी उनखे 4 गोलियूं लॻल हुयूं, उहे बि पाकिस्तान जे कानून मुताबिक़ 1/5 जेको थींदो आहे उनजो थिए थो, छाकाणि उनजो उज़वो वग़ैरह खरियल न हुयो। 4 उनखे गोलियूं लॻलियूं हुयूं, उनजो 19 लख रुपया ॾंड बाचकानी धुर ते रखियो वियो आहे। ज़ख्मी धुर इलाज में कोर्टुनि में ॿाहिरि जेको ख़र्चु कयो हुयो उनजा 15 लख रुपया बाचकानी धुर ते रखिया विया आहिनि। फौतीअ धुर कोर्टुनि में जेको ख़र्चु कयो हो, बल्कि उनखां वकील साहब उनखां पंहिंजी फ़ी न वरिती हुई, उनखां अलावा जेको ख़र्चु कयो हुयो उहो 25 लख, उहो बि बाचकानी धुर ते रखियो वियो आहे। कार जंहिंजी क़ीमत अधु थी, हिन वक़्तु जा कार जी क़ीमत तमामु घणी आहे, पर उन टाइम जे वक़्त मुताबिक़ जेका कार जी क़ीमत थिए पई उहा 50 लख हुई। 25 लख रुपया उहो कार जे नुक़सान जा बि बाचकानी धुर ते रखिया विया आहिनि। मजमूई जेको टोटल जेका रक़म थिए थी पई हिन फ़ैसिले में 1,82,28,670 रुपया बाचकानीअ जी धुर अदा कदी शेख बिरादरी जे धुर खे, फौतीअ जे वारसनि खे ऐं खोसो जेको आहे ज़ख्मी उन जी धुर खे। अॼु खां पोइ जेकॾहिं का बि धुर अॻिलाइप कंदी त उन धुर ते 3 करोड़ रुपया ॾंड रखियो वियो आहे। जीअं त ही कोर्ट मंझि अॻु मंझि केस हली चुको आहे ऐं जवाबदारनि खे सज़ा मिली चुकी आहे। हाणे जेको केस आहे उहो वकील साहबनि जे मशवरे सां ॿिन्ही धुरनि जा वकील साहब मशवरो सलाह करे पोइ जेको सुलहनामो थींदो उहो कोर्ट में फिरादी धुर उते सुलहनामो लिखी ॾियण जी पाबंद रहंदी, कानून मुताबिक़ जेको हूंदो। अॼु खां पोइ जेको कोर्ट वग़ैरह जो ख़र्चु थींदो उन जी अदायगी जवाबदार धुर कंदी। जीअं त ही कोर्ट जो मामिलो आहे ऐं कानून मुताबिक़ तेसीं ताईं इहो जेको आहे सुलहनामो बि न थींदो जेसीं ताईं इहा कोर्ट में पैसा जमा न थींदा। सो कोर्ट में जेको टोटल रक़म जमा थियणी आहे उहा 98,28,670 उहा त थियली आहे जेका फौती आहे उनजी, ऐं जेको ज़ख्मी आहे 19 लख उन जा बि थियणा आहिनि। टोटल 1,17,28,670 रुपया जमा थींदा कोर्ट में सुलहनामे सां गॾु। पोइ जेको बि कोर्ट वरी अॻिते हली करे डिसीशन कंदी इंशाअल्लाह ताला उहो रिलीफ जवाबदारनि खे बि मिली वेंदो।
बाक़ी जेका रक़म रहे थी पई उहा रक़म रहे थी पई 65 लख रुपया, जंहिंजी अदायगी 3 किस्तुनि में बाजकानी दूर कंदी। बाजकानी दूर माना 15 नवंबर ते 25 लख रुपया अदा कंदा, 15 दिसंबर ते 20 लख रुपया कंदा, 15 जनवरी 2026 ते 20 लख कंदा। हिन वक़्तु फ़ैसिले जी दुआ मंझि 37 लख रुपया मोहतरम मोहम्मद अली शेख साहब वटि कोर्ट में जमा करण जे वास्ते हिन वक़्तु अदा कया विया आहिनि, जेके उन्हनि जमा कराया आहिनि बाजकानी जी धुर। बाक़ी रक़म ॿिया 80,28,670 रुपया बि अदा कया वेंदा। ॿिन्ही धुरनि फ़ैसिलो क़बूल करे सयूं कयूं आहिनि। हाणे साईंअनि खे अर्ज़ु कंदासीं त दुआ ख़ैर जी घुरंदा ऐं बाजकानी धुर चङा मुड़ुस वठी करे शेखनि ॾे तॾे ते मेड़ वठी करे वेंदा, मेड़ वठी करे वेंदा ऐं इंशा ताला हे सभु खीर खड़ थींदा। अॼु खां पोइ ॿाहिरि थी करे रहंदा। उमेद था रखूं पिया त अहिड़ा फ़ैसिला जेके थिया आहिनि ही मिसाली फ़ैसिलो आहे। अॻु में मां सम्झां थो असांजे तर में को बि अहिड़ो फ़ैसिलो न थियो हुयो जेको अॼु उहो फ़ैसिलो कोर्ट ते ऐं पाकिस्तान जे कानून मुताबिक़ नियत ते थियो आहे। त अॻिते बि जेकॾहिं अहिड़ा फ़ैसिला थींदा त मां उमेद थो कयां पिया त अहिड़े क़िस्म जो को बि को खून वग़ैरह सवलो न थींदो। महिरबानी साईं। भाई सही संगत के मानी जो वर्जा